वेलकम टू सालिया पर इंसाइक्लोपीडिया। अज पाण परसेंटेज पढ़दासीं, मतलब सिंधी में फी सैकड़ो। परसेंटेज आहे छा? पाण सिंधी में चऊं फी सैकड़ो। फी सैकड़े जो मतलब छा आहे त 100 मां घणा, 100 मां घणा। जेकॾहिं पाण लिखूं 2% त इन जो मतलब आहे 100 मां 2। ऐं जेकॾहिं लिखूं 50% त इन जो मतलब छा आहे 100 मां 50। ॿियो ॾिसो, जेकॾहिं 1% चऊं त मतलब 100 मां 1। हिन खे पाण उनमें कसूरे आम में कीअं लिखंदासीं, मतलब आमणपुर में इनखे 2 मथे लिखंदासीं ऐं 100 मां 2 नी त 100 हेठि, ऐं इनखे 50 मथे ऐं 100 मां 50 त इन करे ईअं 1 भाङे 100। ही मतलब पाण छा सिखी वरितोसीं? हिकु त पाण खे ख़बर पई त परसेंटेज आहे छा, ॿियो परसेंटेज खे आमणपुर में कीअं लिखिजे हू बि ख़बर पइजी वई। ऐं ॾाई अणपुर में ही जेको आमणपुर आहे इनखे ॾाई में कन्वर्ट करे छॾियो 0.02, ऐं इनखे 0 कीअं कन्वर्ट कजे ही ट्रिक जे थ्रू। इन ॿुड़ी खे कट, इन ॿुड़ी खे कटे छॾियो। हाणे 5 खे 10 सां वंड कजे त छा जवाबु ईंदो? 0.5 ऐं ही 0.01। ठीकु आहे।